हेलो अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर, जीअं त अॼु तव्हांखे ख़ुशख़बरी इहा आहे त जेका सिंध गवर्नमेंट जेका 3 अरब 33 करोड़नि जी जेके बेंचूं पई वठे, उहे जेके आहिनि से कैंसिल करे छॾियो अथऊं। ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे। इहो असांजे सोशल मीडिया वारनि दोस्तनि जे सहकार ऐं सुजाॻीअ जे करे थियो आहे, न त इहे जेके आहिनि से हड़प करे वञंदा। ऐं नौकिरियुनि वारो मसइलो बि जेको आहे सिंध गवर्नमेंट जेको आहे जंहिंमें 1,60,000 माण्हुनि मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेके 1250 माण्हू स्टूडेंट्स पास थिया आहिनि। इहो सिंध गवर्नमेंट जे मुंहं ते हिकिड़ो तमाचो आहे। ऐं असांखे घुरिजे त असां पंहिंजे पंहिंजे वाण वस्तीअ में पंहिंजे स्कूलनि जी जेका परगोर कयूं ऐं उमेद त इहा सुजाॻी जारी रहंदी। ऐं वरी इनशा अल्लाह कंहिं नए मौज़ूअ सां मिलंदासीं। असां सदाईं तव्हांजे ख़िदमत में हाज़िर। सलाम अलैकुम।